ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 39 अध्याय जे 6 भाग में ॾिठो त जॾहिं श्री श्याम सुंदर ऐं बलराम अक्रूर जी सां मथुरा ॾांहुं रवाना थिया, तॾहिं अक्रूर जी पंहिंजे मन में सिंसो आणे सोच करण लॻो त अगरि श्री श्याम सुंदर कंस जे हथां मारिजी वियो त ख़बर न आहे त आऊं कहिड़े नरक में वेंदसि वग़ैरह वग़ैरह। तॾहिं श्री श्याम सुंदर अक्रूर जीअ खे गंगा स्नान करण वक़्तु पंहिंजे चतुर्भुजी रूप जो दर्शन कराइनि था, जंहिंजो वर्णन श्री सुखदेव जी जे मुखां पाण कल कथा में ॿुधो हो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 40 अध्याय शुरू कयूं, जंहिंजो नालो आहे अक्रूर जी जो श्री कृष्ण भगवान जी जमुना जल में चतुर्भुजी रूप जी स्तुति करण। श्री सुखदेव जी महाराज चयो, हे राजा परीक्षित, जॾहिं श्री कृष्ण जी महिमा अक्रूर जमुना जल में अहिड़ी तरह ॾिसी उनखे पूर्ण ब्रह्म ॼातो, तॾहिं हिन श्री कृष्ण भगवान जी स्तुति कई, हे नाथ निरंजन, तव्हां टिनी लोकनि जा मालिक थी जनम ऐं मरण खां रहित आहियो। को बि अहिड़ी ताक़त नथो रखे जो तव्हांजी लीला आदि ऐं अंत जो भेद ॼाणी सघे। मुंहिंजी तव्हांखे दंडवत आहे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे मुनिनाथ, जॾहिं पार ब्रह्म परमेश्वर जे भेद खे को बि पहुची नथो सघे त वरी उन जी महिमा ॼाणण वारो कंहिंखे चवणु घुरिजे। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, उन जी महिमा ॼाणण ॾाढी कठिन आहे, पर तूं जेके जीव जर ऐं चेतन ॾिसी थो तिन सभिनी में उन जे तेज जो प्रकाश सम्झ। हू सर्वव्यापक आहे। जेके संसार में नज़र अचे थो सो सभु परमेश्वर जी इच्छा ऐं महिमा सां पैदा थिए थो। उन जो ही रूप संसार में को ज्ञानी ऐं तपस्वी परमेश्वर जे ध्यान ऐं सुमरण जे प्रताप करे कुझु भेद उन जो ॼाणी सघे थो। माखन प्रभ करतार खे ॼाणण हिन परलोक घटि व्यापक सो सदा सभु कुझु कारण जोग। सबई चयो जय श्री हरि। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, अक्रूर श्री कृष्ण के जमुना जल में ही वेनती कई त, हे महाराज, तव्हां ब्रह्मा ऐं महादेव जी ऐं ॿियनि देवताउनि ऐं टिनी लोकनि जा मालिक आहियो। जीअं नदियुनि ऐं नारनि जो पाणी वही समुंड में मिली वञे थो, तीअं संसारी आदमीअ जा पूजा ध्यान ऐं दान ॿिए देवता जे नाले ते कनि था, सा सभु तव्हांखे पहुचे थी ऐं मरण खां पोइ सभई जीव तव्हांजे रूप में मिली वञनि था। तव्हां अलख अगोचर आहियो,
ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं तव्हांजे गुणनि खे पहुची नथा सघनि त ॿिए जी कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजी महिमा खे ॼाणी सघे। मुंहिंजी दंडवत तव्हांखे आहे। हे आदि पुरुष निराकार, चारई वेद तव्हांजा श्वास आहिनि ऐं तव्हांजे आदि ऐं अंत खे नथा ॼाणनि। तव्हां वधण घटण खां रहित थी पंहिंजी वाखाण कराइण में बि कुझु परवाह नथा रखो। जीअं जल जा जीव पंहिंजो हाल नथा ॼाणनि, तीअं ब्रह्मांड जा जीव सतो गुण, तमो गुण ऐं रजो गुण मां पैदा थी माया जे वस थी तव्हांखे नथा सुञाणनि। तव्हांजे विराट रूप जी हिकिड़े रोम में घणी ही ब्रह्मांड अहिड़ी तरह ॿधल आहिनि जीअं गोलड़ जे वण में फुल लॻा था रहनि। मां उन तव्हांजे विराट रूप खे नमस्कार थो करियां। हे पूर्ण ब्रह्म निर्मल रूप, तव्हीं 14 धरतीअ जा कर्ता ऐं धरता थी फ़क़ति गायनि, ब्रह्मणनि ऐं हरि भक्तनि जे उद्धार करण ऐं सुखनि ॾियण ऐं अधर्मियुनि जे मारण वास्ते हिन संसार में अवतार धारण करियो था। हे ज्योति स्वरूप भगवान, हे दीनानाथ, तव्हां मत्स्य रूप धारे वेद खे पाताल मां कढियो। हे गिरु अवतार वठी मदकीट दैत खे मारियो ऐं समंदर विलोरण ऐं 14 रत्ननि जे कढण वास्ते तव्हां कच्छप अवतार धारे मंत्राचल पर्बत खे पंहिंजी पुठ ते खयो। वारा अवतार धारे हिरणाकश दैत खे मारे पृथ्वीअ खे पाताल में कढियो। नरसिंह भगवान जो रूप धारे हिरणाकश्यप दैत खे मारियो। पहलाज पंहिंजे भक्त जी रखिया कई ऐं देवताउनि जे भले वास्ते वामन अवतार वठी 3 पैर पृथ्वी राजा बलीअ खां दान वरिती ऐं परशुराम जो अवतार धारे खत्रियनि खे मारियो ऐं श्री रामचंद्र अवतार सां अधर्मी रावण खे सभिनी राक्षसनि समेत मारियो ऐं लंका जो राज विभीषण खे ॾिनो। श्री गंगा जी तव्हांजे चरणनि जी दूर थी टिनी लोकनि जे जीव खे पवित्र करे तारे थी। बलभद्र, प्रद्युमन ऐं इनरदे तुंहिंजा ही रूप आहिनि, तंहिं करे मां तव्हांजे सभिनी अवतारनि खे दंडवत करियां थो। सभई चयो जय श्री हरि। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे महाराज, उन वक़्त ताईं इनरदे ऐं प्रद्युमन पैदा ही कीन थिया हूंदा त अक्रूर उन्हनि जो नालो कीअं ॼातो? सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 40 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।